अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो सिंगर, तव्हांजो पंहिंजो आर्टिस्ट मक़बूल आरफाणी जी सलाम क़बूल पवे। दोस्तों, जीअं त मुंहिंजो प्यारो दोस्त, मुंहिंजो प्यारो भाउ मोहतरम हरदिल अज़ीज़ बाज़ोक सॼण अदा रुस्तम लख साहब सीनियर डायरेक्टर आहे। उन पंहिंजो नओं यूट्यूब चैनल माई टीवी जे नाले सां लॉन्च कयो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, तव्हां सभु दोस्तो उन चैनल खे सब्सक्राइब कयो। तव्हांखे तमामु ख़ूबसूरत शयूं, ख़ूबसूरत वीडियोज़, ख़ूबसूरत डॉक्यूमेंट्रीज़, तारीख़ी मागनि ते लिखंदड़ तारीख़ी मागनि जी ॼाण तव्हांखे बिल्कुलु मिलंदी। मुख़्तलिफ़ नवां आर्टिस्ट तव्हांखे मिलंदा, असांजा बिल्कुलु सॉन्ग्स तव्हांखे मिलंदा, असांजा प्रोग्राम्स तव्हांखे मिलंदा। तमामु बहितरीनु तबियत रखंदड़ इंसानु अदा रुस्तम लख तमामु कुझु सुठो हिकिड़ो क़दम खयो आहे। उनजी मोहबतूं, उनजो प्यारु आहे। आई लव यू अदा रुस्तम साहब, वॾी महिरबानी तव्हांजूं। ऐं तव्हांखे मुबारकबाद थो पेश कयां पंहिंजे माई टीवी जे नाले चैनल लॉन्च करण ते। तव्हांखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। तव्हांखे आऊं पंहिंजूं ॿ लाइनूं वीडियो में गुनगुनाए ॿुधाईंदुसि। पेश नज़र आहे। तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे, हथ हथनि ते रखां यार पोइ छा खपे, तूं हुजी मां हुजां यार पोइ छा खपे। महिरबानी, थैंक यू सो मच।